Hello and welcome to the DRDC. तो पाण खे HCF लहिणो आहे, हाईएस्ट कॉमन फैक्टर। सिंधी में हिनखे चवंदासीं वॾो आम पूरो वंडींदड़। छा जो लहिणो आहे? 36 ऐं 48 जो। चवे तो घणे में घणो शागिर्दनि जो तइदाद मालूम करियो जंहिंमें हैदर 36 ऐं 48 जेली जा प्याला बराबरि विराए सघे। हाणे पाण पहिरीं रखूं था 48 जा जुज़ा कढंदासीं। ॿ 4 4 8 हिकिड़ो ॾूं ॿ 4 हिकु खोड़ो लॻाइणो आहे हिनखे। हिकिड़ो ॾूं हितां वरी ॿ 4 या 12 ॾूं 24 डायरेक्ट पाण लॻाए सघूं था। 6 ॾूं 12 3 ॾूं 6। हाणे 2 जो नथो लॻे उनजे करे 3 जो डायरेक्ट हिनखे लॻाईंदासीं। 1 टे खां 3 उन खां पोइ 36 जो पहिरीं 3 खे लॻाईंदासीं। हिकिड़ो ॾूं हिकु वियो हेॾां हिकु बचो जेको बाक़ी उहो 8 ॾूं 16 या 18 ॾूं 36 बि पाण करे सघूं था। 9 ॾूं 18। हाणे 3 जो खोड़ो लॻंदो 3 टिका 9 1 टिका 3। हाणे 48 जा जुज़ा जेके बीठा 2 ज़रब 2 ज़रब 2 4 दफ़ा 2 हिकु दफ़ो 3 ऐं 36 जा जुज़ा जेके बीठा 2 ज़रब 2 ज़रब 3 ज़रब 3। हाँ हिन में पाण खे जोड़ा ठाहिणा आहिनि जेके ॿिन्ही जुज़नि में उहे अंग हुजनि लाज़मी। 36 में बि हुजे 48 में हुजे। हीउ ॿियो ॿियो हिन में ऐं हितां 2 ऐं 3 2 ऐं 3 हितां ही 3 ऐं 3। हाणे लिखंदासीं 2 ज़रब 2 ज़रब 3। हाणे ज़रब कंदासीं हिनखे 2 ॿ 4 हिकु 4 2 4 8 3 4 12। हीउ पाण जो आंसर आहे। पाण छा कयोसीं हिते 2 जो खोड़ो 36 खे लॻाइणो हो। जेतिरनि दफ़ा लॻो उहे दफ़ा हेठि पाण लिखियासीं। 18 दफ़ा लॻो 18 36 वरी 18 खे 2 जो खोड़ो 9 दफ़ा लॻो वरी 9 खे 3 जो खोड़ो 2 जे खोड़े खां शुरू करिणो आहे। हिते बि 2 जे खोड़े खां पाण शुरू कयो आहे आख़िर 3 जे खोड़े ताईं। ॿ मिसाल पाण ॿिया था वठूं त 44 मीटर ऐं 66 मीटर डेग जूं 2 रेबरिनूं बराबरि टुकड़नि में कपियूं वञनि थियूं। रेबरिन जे टुकर जी वधि में वधि डेग मालूम करियो। 44 जी ऐं 66 जी पाण खे HCF लहिणी आहे, यानी वॾो ऐं पूरो वंडींदड़ लहिणो आहे। टे ॾूं 6 हाणे 2 जो खोड़ो नथो लॻे हुनजे करे 3 जो खोड़ो लॻाईंदासीं। 1 टिका 3 1 टिका 3 तव्हां गॾु बि लॻाए सघो था 11 टिक 33। ऐं हाणे हिनखे 3 जो बि नथो लॻे 4 जो बि नथो लॻे 5 जो नथो लॻे उनजे करे पाण डायरेक्ट 11 जो लॻाईंदासीं 1011। हाणे अचूं था 44 ॾांहुं। 2 ॾूं 4 2 ॾूं 4
हिकिड़ो ॾूं हिकिड़ो ॾूं वरी बि 11 अची वियो हुनजे करे 1 यारो। हाणे चवे थो 66 जा जुज़ा आहिनि 2 ज़रब 3 ज़रब 11 ऐं 44 जा जुज़ा जेके आहिनि 2 ज़रब 2 ज़रब 11। हाणे ही ॿिनि जो हिकिड़ो जोड़ो ठही वियो ऐं हितां 11 जो हिकिड़ो जोड़ो। ही 3 ऐं 2 हुनजे करे जोड़ो नथो ठहे, हुनजे करे पाण लिखंदासीं 2 ज़रब 11 1 यारो 11 2 यारो 22। ही पाण जो जवाबु आहे। हाणे पाण खे टे हिसाब में छा थो चए, मूना वटि मेज़ पोश जा 2 टुकर आहिनि। हिक जी वेकर 48 सेंटीमीटर आहे ऐं ॿिए जी वेकर 90 सेंटीमीटर आहे। ही ॿिन्ही टुकरनि खे साॻी वेकर वारी पटियुनि में कपणु चाहे थी। हर हिकु पटी जी वेकर छा थियणु घुरिजे। हाणे पाण खे 90 ऐं 48 जा वॾो ऐं पूरो कंडीजन लहिणो आहे। पहिरीं 90 जो लहंदासीं, जेकॾहिं मुकमल खोड़ो यादि न आहे त पाण हीअं कंदासीं 4 ॾूं 8 ऐं हिकु पाण हेॾां कंदासीं 10 थी वेंदा, यानी 4 ॾूं 8 5 ॾूं 10। हाणे 45 खे 2 जो खोड़ो नथो लॻे, हुनजे करे पाण 3 जो खोड़ो लॻाईंदासीं। 3 जो खोड़ो 1 टिक 3 हिकु हेॾां 5 टिक 15। हाणे डायरेक्ट 5 टिक 15। हाणे ॿियो को खोड़ो नथो लॻे, हुनजे करे 1 55। ॿियो नंबर हो पाण जो 48। 2 ॾूं 4 4 ॾूं 8 1 ॾूं 2 ॾूं 4 6 ॾूं 12 3 ॾूं 6 1 टिकां 3। हाँ 90 जा जुज़ा जेके ठहिया 2 ज़रब 2 2 ज़रब 3 ज़रब 3 ज़रब 5। त हाणे 48 जा छा था थियनि 2 ज़रब 2 ज़रब 2 3 चौथों ज़रब 3। हाणे ॾिसो हिन में बि 2 पिया आहिनि 48 में ऐं 90 में 2 पिया आहिनि ऐं हिते 3 ऐं 2 3 ऐं 2 5 ऐं 2 आख़िर वारा 3 लॻाईंदासीं 2 ज़रब 3 6 पाण जो जवाब। हाणे पाण जो टॉपिक है LCM। सिंधी में हिनखे पाण नंढी आम भञुपत चवंदा आहियूं। क्लास 4 जी मश्क 2.8 जी क्वेश्चन्स आहिनि, सवाल ॾिना विया आहिनि। हिन में चवे थो कतारनि जी घटि में घटि तइदाद मालूम करियो जंहिंमें 35 70 या 80 ॿूटा बराबरि पोखे सघजनि। हाणे 35 70 या 80 इन्हनि खे पाण गॾु लिखंदासीं 80 70 35। हिननि जी पाण LCM कढंदासीं। 2 जो खोड़ो 80 खे 40 दफ़ा, 70 खे 35 दफ़ा लॻंदो, 35 खे नथो लॻे हुनजे करे पाण 35 डायरेक्ट हेठि खणी ईंदासीं। हाणे 2 जो खोड़ो 40 खे 20 दफ़ा, 35 खे नथो लॻे ऐं 35 खे नथो लॻे। 2 जो खोड़ो 20 खे 10 दफ़ा,
पंजटीह खे नथो लॻे, ऐं पंजटीह खे वरी बि नथो लॻे, उनजे करे हेठि खणी ईंदासीं हिनखे। वरी ॿ जो खोड़ो 10 खे 5 दफ़ा, पंजटीह हेठि लिखंदासीं। हाणे 2 जो खोड़ो नथो लॻे, उनजे करे डायरेक्ट 5 जो खोड़ो, 5 5, 7 5 35, 7 5 35। हाणे हिनखे ॿियो को बि खोड़ो नथो लॻे, उनजे करे पाण डायरेक्ट 7 जो खोड़ो लॻाईंदासीं। 1 7 7 ऐं 7 7। हाणे हिनखे पाण लिखंदासीं 2 ज़रब 2 ज़रब 2 ज़रब 2 ज़रब 5 ज़रब 7। हाणे इन टोटल खे पाण ज़रब कंदासीं। 2 2 2 4, 1 4 4, 2 4 8, 8 8 2 8 16, 5 16 80, 80 ज़रब 7 560। अस्सी ज़रब 7 560, ये आंसर। HCF में पाण छा पे कयोसीं, अलॻि अलॻि जोड़ा पे ठाहियासीं। यानी 2 हिन में 80 में हुआ, 70 में जेकॾहिं 2 हुआ, इन तरीक़े सां ही जोड़ा पे ठाहिया ऐं हितां ही जोड़ा पे ठाहिया। पर ही LCM में ईअं न आहे, जेके बि जोड़ा आहिनि उनखे पाण खे इन सभिनी जी ज़रब करणी आहे। जेके बि जोड़ा निकिता आहिनि इन सभिनी जी ज़रब कंदासीं त उनजो जवाबु जेको निकिरंदो उहो पंहिंजो जवाबु हूंदो। साॻिए चौथे क्लास में पाण वरी हिकिड़ो मिसाल वठूं था। 4 6 9 जी LCM पाण कढणी, यानी नंढी आम भञोपत। चार 2 जो खोड़ो 9 खे नथो लॻे, 3 खे लॻे थो, 2 खे लॻे। हाणे 2 जो खोड़ो 9 खे बि नथो लॻे, 3 खे बि नथो लॻे, 1 2 2। हाणे 3 जो खोड़ो 3 टिका 9, 1 टिका 3। हाणे 3 जो खोड़ो 1 टिका 3। त पाण जो 2 ज़रब 2 ज़रब 3 ज़रब 3। हाणे पाण हिननि खे ज़रब कंदासीं। 1 2 2 4 ऐं हितां 1 4 2 4 3 12, 12 12 2 12 24, 3 12 36। 36 पाण जो आंसर। इन ही तरीक़े सां फॉर एग्ज़ाम्पल पाण 8 10 12 जो जेकर कढूं, 4 2 8, 5 2 10, 6 2 12। 2 जो खोड़ो 4 खे 2 दफ़ा, 5 खे नथो लॻे, 6 खे लॻे थो 3 दफ़ा। वरी 2 जो खोड़ो 1 दफ़ो, 5 खे नथो लॻे ऐं 3 खे नथो लॻे। हाणे 3 जो खोड़ो लॻाईंदासीं, 1 खे नथो लॻे, 1 त ख़तमु थी वियो ऐं 5 खे हेठि लाहींदासीं, 1 टिका 3। हाणे वरी 5 जो खोड़ो लॻाईंदासीं, 5 5। जवाब में लिखंदासीं 2 ज़रब 2 ज़रब 2, 3 दफ़ा 2, 3 ज़रब 5। हाणे हिननि खे ज़रब करणी आहे। 2 2 4, 4 2 4 8, 1 8 8 2 8 16, 3 8 24। वरी 24 खे ज़रब कंदासीं 5 सां,
तो जवाब ईंदो पाण जो 220। ही पाण जो आंसर। हिकु ॿियो मिसाल वठूं। 3 9 सिर्फ़ु ॿिनि जो वठूं था। 1 टिका 3 3 टिका 9 1 जो 1 1 टिका 3 त 3 दरमियान 3 कंदासीं 3 टिका 9 तो पाण जो जवाब आहे।